क़ौमी ऐं सूबाई असेंबलियुनि जे 21 तकनि ते नंढी चूंड जे गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजे रतन जो सिलसिलो जारी। पीपुल्स पार्टी शहदाद कोट जे तक N196 जो मैदान मारे वरितो। बीपीए जो खुर्ची जुड़े जो कामयाब करार। N196 जे समूरनि 303 पोलिंग स्टेशन जा गैर सरकारी ऐं गैर हतमी नतीजा जारी। पीपुल्स पार्टी उम्मीदवार खुर्ची जुड़े जो 91,581 वोट खणी सोभ माणी। TLPHO मोहम्मद अली पंवर रुगो 2,736 वोट खणी सघे। ईरान जो सदर मोहम्मद इब्राहिम रईसी अॼु खां 24 अप्रैल ताईं पाकिस्तान जो सरकारी दौरो कंदो। ईरानी सदर जे दौरे जा तफ़सील साम्हूं अची विया। परडेही खाते जी तर्जुमान मुमताज़ ज़हरा बलोच मूजिबि ईरानी सदर सां गॾु वफ़द में परडेही वज़ीर, काबीना मेंबर्स, आला अमलदार ऐं वापारी शामिल हूंदा। ईरानी सदर वज़ीर आज़म, सेनेट चेयरमैन, क़ौमी असेंबली जे स्पीकर समेत अहम शख़्सियतुनि सां मुलाक़ातूं कंदो। पाक ईरान लाॻापा वधीक मज़बूत बणाइण समेत तवानाई, ज़राअत ऐं ॿियनि शोबनि में सहकार वधाइण ते ॻाल्हियूं थींदियूं। दहशतगर्दी जे ख़तरनि खे गॾियल तौर ते मुंहुं ॾियण लाइ ॿितरफ़ो सहकार वधाइण ते बि गौर वीचार कयो थींदो। ईरानी सदर लाहौर ऐं कराची जा दौरा करे सूबाई क़यादत सां मुलाक़ातूं। सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि मां PDMA जे तरबियती वर्कशॉप फायर एंड रेस्क्यू 1112 जी तरबियत लाइ लाहौर वियल नौजवाननि ऐं नियाणियुनि सां इंतिज़ामिया जी बदइख़लाक़ी। 50 खां वधीक नौजवाननि खे बेदख़ल करण ऐं नियाणियुनि सां बदइख़लाक़ी करण ख़िलाफ़ तरबियत वठण शागिर्दनि जो अकेडमी आॾो एहतिजाज। तरबियत सेंटर कराची मुंतक़िल करण जो मुतालबो। मुतासिर शागिर्दनि जो चवणु आहे त तरबियत दौरान नियाणियुनि खे हिरास सां 50 नौजवाननि खे बेदख़ल कयो वियो। रेस्क्यू एंड फायर 1112 जी ट्रेनिंग कराचीअ में कराई वई। कानपुर वेझो पुलिस जो गढ़ी तेगो जे कचे में ऑपरेशन मुबैना ॾोहारी समेत 2 ॼणा मारिजी विया, 7 माण्हू ज़ख़्मी। पुलिस मौजे मुक़ाबले दौरान ॾोहारी SSP तेगाणी मारिजी वियो, जंहिंजे सिर जी क़ीमत 20 लख रुपया रखियल हुई। फायरिंग दौरान वाठड़ू अमजद तेगाणी बि क़त्ल। वाक़ियो तेगाणी बिरादरी जे बिंदुरनि में कार तकरार सां पेश आयो। इलाइक़े में चोबो। शिकारपुर पुलिस पारां 2 मुलज़िमनि खे बाज़ियाब कराइण जी दावा। गढ़ी तेगो वारे इलाइक़े में ऑपरेशन जे दौरान चने इमरान पहोड़ खे बाज़ियाब कराए वरितो। पुलिस जो चवणु आहे त हथियारबंद 2 नौजवाननि खे करमपुर लाड़े वटां अगवा करे विया हुआ। T20 मैच में न्यूज़ीलैंड पाकिस्तान खे 7 विकेटनि तां शिकस्त ॾेई छॾी। केवीज़ 179 रन्सुनि जो हदफ़ 3 विकेटनि जे नुक़सान ते 19 ओवर में पूरो करे वरितो। न्यूज़ीलैंड जो बैटर मार्क चैंपियन 87 रन्सूं ठाहे टॉप स्कोरर रहियो। पाकिस्तान पहिरीं बैटिंग कंदे मुक़रर 20 ओवरनि में 178 रन्सूं ठाहियूं हुयूं। ऐं वेस्ट इंडीज़ जी वुमेन टीम कराचीअ जे नेशनल स्टेडियम में खेॾियल ॿी वनडे मैच में पाकिस्तानी टीम खे 2 विकेटनि तां शिकस्त ॾेई छॾी। महिमान टीम 224 रन्सुनि जो टारगेट आख़िरी ओवर में 8 विकेटनि जे नुक़सान ते पूरो कयो। पाकिस्तान तरफ़ां बिस्मा मारूफ 65, सिद्रा अमीन 50 रन्सूं ठाहे नुमाया रही।